सां गॾु हींअर मौजूदु आहिनि स्क्रीन ते साईं पीर मुज़फ़िर साहब अॻूणा पेटेलिफ जा मरकज़ी चेयरमैन ऐं उन सां गॾोगॾु पेटेलिफ ज़िला नौशहरे जा सदर। साईं ही पेटेलिफ जी इलेक्शन ही इंडस्ट्री जी मदाख़लत ही मुख़्तलिफ़ साइडुनि खां उस्तादनि ते वॾी हलां पई थी थिए। तव्हां सीनियर उस्ताद बि आहियो, सीनियर उहिदेदार बि आहियो, तव्हां कीअं था हिन सॼे सिस्टम खे महसूसु कयो? तमामु असां एक्टिव रहिया आहियो ऐं तमामु बारीक बीनी सां तंज़ीम खे ॾिसो पियो। जी जी 2012 जूं इलेक्शनूं आऊं चेयरमैन हाउस थियूं। जी सर 2015 खां वठी करे तंज़ीम में कुझु शोरान आयो। सही सर 2015 खां पोइ ॾिनासीं गुलाम सूमार जी इलेक्शन थी। जी पहिरीं इलेक्शन भिटशा ते थी। जी भिटशा खां पोइ 4 वोट ते गुलाम सूमार साहब खटियो। उन खां पोइ वरी री इलेक्शन थी जंहिंमें हैदराबाद में उन में गुलाम सूमार साहब जी काबीना खटी। मुसलसल काबीना में जो कमु कयो त उनजे बावजूदि कुझु दोस्त तंज़ीम जे वेझो साथ में इदारनि में मौजूदु न रहे। जॾहिं इदारा ऐं आइन न रहंदो त यकीनन उहे तंज़ीमूं ॾुपेड़ जो शिकार थी वियूं। पहिरियां बि चई चुको आहियां इंडस्ट्री डिपार्टमेंट असांजे प्रोग्राम खे हल करण जे लाइ इलेक्शन कराई पई। उनखां पोइ जॾहिं असांजा इदारा क़ाइमु थी विया, जॾहिं असांजूं वर्किंग कमेटियूं क़ाइमु थी वियूं, यकीनन असां इदारनि में इलेक्शन कमेटियूं चूंडियूं, असां इदारनि में पंहिंजे चेयरमैन चूंडियूं ऐं सभु इदारनि में सभु कुझु कयूं। जॾहिं इदारनि इलेक्शन कमेटियूं चूंडियूं उनखां पोइ इंडस्ट्रीज़ जी मुदाख़लत, इंडस्ट्रीज़ जूं ग़लति पना कागज़ जंहिंखे पूरी सिंध रद्द करे छॾियो। अञा मां ॾिठो गाज़ी खान जमाली साहब जी इलेक्शन में काफ़ी सिंध जा तालका, काफ़ी सिंध जा ज़िला जंहिं में इलेक्शन थियूं उन में लाज़मी फ़र्द आहिनि, फ़र्दनि खां उन बि ग़लती थी हूंदी, पर उहा ॿी ॻाल्हि आहे इलेक्शन थियो। हिन वक़्तु इदारनि जी बारफ़त मर्कज़ी इलेक्शन कमेटी इदारनि जी बारफ़त चूंडजी आयल पंहिंजा यूनिट ज़िला उन्हनि खे बहक हक़ आहे त हू पंहिंजी मर्कज़ी काबीना चूंडे। बाक़ी इंडस्ट्री डिपार्टमेंट जो को अमल दख़ल हिन वक़्तु ठहे कोन पियो जे सुभाणे को लखे रुपया ॾेई कंहिंखे हाराए, कंहिंखे खटराए पंहिंजा इदारा। छा पूरी सिंध में के 5 माण्हू हिननि खे कंहिंखे दोस्तनि खे न पिया मिली सघनि या न मिलंदा आहिनि जेके असांजा विहनि। उनखां बैदि में हिन वक़्तु जेका सूरत हाल जो सवाल कयो आहे इलेक्शन गुलाम सूमार जी या साम्हूं पैनल आयो आहे, हीउ जमहूरी अमल आहे। जमहूरी अमल इलेक्शन जी हद ताईं हुजे, उनखां बैदि में उन में फेड़ या साज़िश या अहिड़ियूं शयूं न हुजनि। जेकॾहिं इदारनि खे मज़बूत करण जे लाइ हीउ इलेक्शन आहे, मां चवां थो वेलकम आहे। शरीफ़ साहब उन फार्म भरायो आहे, बहितर ॻाल्हि आहे। पर जे अञा हिन पैनल जे बीहण सां इदारा कमज़ोर थींदा ऐं इदारनि में अञा नुफेड़ थींदो, अञा धड़ाबंदी वधंदी, यकीनन कमज़ोर थींदो। पर आउं सम्झां थो साम्हूं वारा दोस्त जंहिंमें शरीफ़ हुजे, शकूर सारंग हुजे या उन सां गॾु में जेके दोस्त आहिनि उहे जमहूरी अमल में आया आहिनि, पंहिंजे इदारनि जे फ़ैसिलनि खे, पंहिंजी इलेक्शन खे तस्लीम करे उनखां बैदि में हिननि में हलंदा ऐं गॾु हूंदा। उस्ताद जा मसइला हल थींदा, न उस्ताद जा मसइला न हल थींदा। वसीम साहब तव्हांखे ख़बर आहे हिन महिल मेन इशू असांजो स्ट्रक्चर बि आहे, मेन इशू असांजे DRA बि आहे ऐं प्राइमरी उस्ताद हिन महिल तमामु परेशान आहे। HST प्रमोशन स्ट्रक्चर या उनखां बैदि HST प्रमोशन मरातूं न आहिनि। जेकॾहिं हीअ तंज़ीम मज़बूत बॉडी थींदी, तारीख़ हलाईंदी, जंहिंमें गुलाम सूमार साहब, एजाज़ तानियो साहब, यूसुफ साहब या पूरो जेको पैनल आहे, रफ़ीक निज़ामाणी सभु सीनियर आहे। हिननि सां सीनियर माण्हू सभु कढनि। और नवाब शाह में पैनल कयो, नवाब शाह में सभु सीनियर दोस्त आहिनि। मां कवि उमेद थो रखां सॼी सिंध खां इलेक्शन नतीजा जेके ईंदा उनखां बैदि जेका नतीजा निकिरंदा उस बहितर निकिरंदा। महिरबानी साईं, महिरबानी।